अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदा। आहियां ज़ुल्फ़िकार चांडियो। यार मूंखे चैनल यूट्यूब ते चैनल ठाहींदे काफ़ी टाइम थियो। मूं अहिड़ी का बि वीडियो अपलोड ना कई। अॼु मूं पहिरियों व्लॉग ठाहियो आहे पंहिंजो। त दिलि बि चाहियो पियो। कुझु दोस्त हुआ, उन्हनि बि इसरार कयो, यार तव्हां यूट्यूब चैनल ठाहियो आहे, तव्हां अगरि महिनत करो त इंशाल्लाह तव्हां ऑनलाइन पैसा कमाए सघो था। इन जदीद दौर में हर माण्हू ऑनलाइन पैसा कमाए थो, त उन्हनि जे इसरार ते अॼु मूं पंहिंजो व्लॉग ठाहियो आहे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो। ऐं मूं इलाही माण्हुनि जी वीडियो बि ॾिठियूं आहिनि। इहो आहे त उनमें हर माण्हू जी मूं वीडियो इलाही ॾिठियूं आहिनि त चैनल कीअं ग्रो थींदो आहे। ग्रो थियण जो इहो हिकिड़ो ई मक़सदु आहे त तव्हां जेका बि वीडियो ठाहियो था, का बि जेके माण्हुनि जी वीडियो अॻु में अपलोड थियल त उहो खणी यूट्यूब ते अपलोड न कयो। पंहिंजी वॉइस तां ठाहियो, पंहिंजो चहिरो ज़ाहिर कयो। अगरि तव्हां दुनिया में को कमुकारु सिखियल आहियो जेको तव्हां कयो था, त तव्हां उहो ई तव्हां पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कयो, माण्हुनि खे ॾेखारियो। इंशाल्लाह तव्हांजो चैनल ज़रूरु मोनिटाइज़ थींदो ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।